औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर। अॼु पाण पढ़ंदासीं इस्तिलाह। पोइ लेक्चर में भी पाण इस्तिलाह पढ़ियासीं, थोरा ई पढ़ियासीं, 5 पढ़ियासीं ऐं उन में खां पोइ उनजी डेफिनेशन पढ़ीसीं। हाणे बक़ाया रहियल इस्तिलाह पढ़ंदासीं, पर तव्हांखे मूं ॿुधायो त इस्तिलाह इलाही आहिनि। तक़रीबन 52 अखरनि ते अलाए केतिरा केतिरा इस्तिलाह ठहियल आहिनि, पर पाण सिर्फ़ु विचा विचा मतिलबु कुझु पढ़ूं था। बाक़ी कुझु जेकॾहिं कंहिं बि भाउ खे या भेण खे ज़रूरत आहे त असां सां कमेंट्स में या व्हाट्सअप नंबर बि ॾिनल आहे, तव्हां उन सां राब्तो करे उहो इस्तिलाह PDF वठी सघो था। बिना कंहिं देरि जे हाणे पाण पंहिंजे टॉपिक ते अचूं था। इस्तिलाह रवाजी माना जुमिलनि में इस्तेमालु। पहिरियों इस्तिलाह आहे आॾो फिरणु, आॾो अचणु, आॾो थियणु। बरख़िलाफ़ वञणु, साम्हूं अचणु, साम्हूं थियणु। जुमिले में इस्तेमालु: छो पियो मुंहिंजे आॾो फिरी, आॾो न फिर, मुंहिंजो कमु त जल्दी थी वञे हा, पर जे तूं आॾो न अची हा। उन खां बाद में आॾो अचणु, साम्हूं थियणु। माण्हू वॾे जे आॾो न थिबो आहे। उन खां बाद में अखियूं आलियूं थियणु, रोअणु। जुमिले में इस्तेमालु आहे: पीउ मरी वियसि पर एॾो त सख़्तु दिलि हो जो अखियूं आलियूं बि न कयाईं। अखियुनि में जाइ ॾियणु, अखियुनि में जाइ ॾियणु, इज़त ॾियणु। असीं वटसि महिमान थी वियासीं, वीचारे अखियुनि में जायूं ॾिनियूं। अखि मिलाइणु, ॾिसणु, बराबरी करणु। मूंसां अखि मिलाए त ॾिस यार, हिकु अखि त मिलाए, ॾाढी ख़ुशी थींदी। हूअं ई पाण चवंदा आहियूं न, यार ही फलाणो माण्हू अखियूं थो मिलाए। अखि ॾेखारणु, सख़्ती ॾेखारणु। मास्तर साहिबु छोकिरनि खे अखि ॾेखारियो त पढ़नि। जीअं त तव्हांखे मां ॿुधायो त पहिरीं अलिफ़ जा पढ़ियासीं पे, उन खां बाद में तरतीब वार अलफ़ बे ते से, मतिलबु जेके बि माना बे बकरी सां, पे पले सां, जिमजत सां जेके बि अचनि था, सभई मतिलबु ठहियल आहिनि मुकमल। तव्हांखे जीअं मूं पहिरीं ॿुधायो त 52 अखरनि ताईं ठहियल आहिनि। हाणे विच असां छॾे करे बक़ाया सभु वरी जे याकूद खां असां शुरूआति कई आहे, सो तरतीब वार। त हाणे बसि इहो ई ॿुधाइणो आहे। उन खां बाद में जीअं तव्हांखे ज़रूरत पवे त तव्हां असांखां घुरी वठिजो। सो हाणे पाण पढ़ूं था जे याकूद सां। पहिरियों जे याकूद सां आहे यकीन करणु, एतबार करणु। भाऊ तो यकीन कर, तोसां को बि धोखो न थींदो। ॿियो आहे यकीन न अचणु, कंहिं ॻाल्हि ते पुख़्तो एतबार न करणु। मूंखे त उन ई ॻाल्हि ते यकीन ई नथो अचे। यकीन थियणु, पुख़्तो वीसाव करणु। मूंखे अव्हांजी ॻाल्हि ते ॾाढो यकीन थियो आहे। यकीन पैदा करणु, एतबार ॾियारणु। सही कम लाइ यकीन पैदा करणु निहायत ज़रूरी आहे। यकीन विञाइणु, एतबार खे टोड़णु। तो कूड़ हणी पंहिंजो हाणे यकीन विञाए छॾियो आहे। ही हुया मतिलबु इस्तिलाह। अञा बि मतिलबु काफ़ी इस्तिलाह आहिनि। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे लेक्चर में पढ़ना आहिनि त पोइ उहो कमेंट्स में ॿुधाइजो। जेकॾहिं तव्हांखे PDF में खपनि त पोइ असांखे ॿुधाइजो, जीअं असां तव्हांजी हेल्प करे सघूं। उमेद आहे त तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल। सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल लर्निंग विथ NMS। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।